डॉक्टर तनवीर अब्बासी ना इशाअती ख़त हेमू अप्रैल 1968 लाट पब्लिकेशन सिजावल। भाउ तनवीर, अव्हां जो ख़त पहुतो, महिरबानी। अव्हां ॿाराणी नोयत जे कंहिं अफ़साने या शहर मोकिलण लाइ फरमाइश कई आहे। हुकुम जी बजावरी खां अॻु हिन ॻाल्हि अलबत मुंझाए विधो आहे त ॿाराणे अदब मां अव्हां जी कहिड़ी मुराद आहे। मूंखे त ईअं विसण में पियो अचे त असांजी क़ौम जी वॾी अक्सरियत अछी ॾाढ़ी हूंदे बि ॿार आहे। ॿार हुजण लाइ हरू भरू नंढी उमिरि जो शर्त कोन्हे। ॿिए पासे दुनिया जे हक़ीक़त शनास अदीबनि ऐं शाइरनि जे हर दौर में अदब मुतलिक़ इहा ई राय पे रही आहे त अदब पंहिंजे वक़्त जी हालतुनि जी सही तर्जुमानी कंदड़, मज़लूम इंसानियत खे हर क़िस्म जी ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ हिमत बख़्शींदड़ ऐं ज़िंदगी जी रोशन राह ॾेखारींदड़ आहे। इन हक़ीक़त खे सवाइ कंहिं शक शुबे जे क़बूल कंदे जॾहिं असीं पंहिंजे आस पास ऐं समाजी हालतुनि जो जाइज़ो वठूं था त अहिड़ी का बि अगराई ऐं उरह ज़ोराई न ॾिसबी जेका खुलम खुला रेल छेल ऐं ऊचे ॻाठ न थींदी हुजे। हिकु मासूम ॿार खे बि पंहिंजे घर, हट, दुकान ऐं रस्ते गली हर घड़ी इहे ॻाल्हियूं ॿुधणियूं थियूं पवनि त अटे में मिलावट आहे, खीर बजाए पाणी में पाउडर गॾियल आहे, खुलियल गेह में चर्बी आहे, या फलाणे शहर में ग्रीस लॻल गेह खाइण सबबा हेतिरा माण्हू मरी विया, मिर्चुनि में कुटियल सिरूं पियल आहिनि, या पीठल धाणनि में लिॾ जी मिलावट आहे, वग़ैरह वग़ैरह। या जॾहिं पंहिंजे ई घर या ओड़े पाड़े में हिकु तरफ़ पोरियत अवाम खे सारो ॾींहुं रत सत ॾियण खां पोइ बि छटी छमाई बदन ते का सघी अगड़ी पियल न ॾिसे, ऐं ॿिए पासे किन ॻाण ॻणियनि शख़्सनि खे बिना पोरे हर रोज़ केतिरा दफ़ा क़ीमती लिबास पहिरींदे, अतुर अंबीर मखींदे, मोटरुनि में घुमंदे ऐं बंगलनि में रहंदो ॾिसे, तॾहिं अहिड़ो ज़ाती मुशाहिदो ऐं तजुर्बो जेको नंढपण खां ई ॿार जे ज़हन में ग़लति लाड़ा पैदा करे ऐं जेको ख़ुदि खेसि ग़लति राह अख़्तियार करण ऐं ॿियनि जे पघर ऐं पोरे ते पलजण जी तरबियत ॾिए थो, उन मासूम खे कची उमिरि में ई इन्हनि बेइंसाफ़ियुनि जा बुनियादी कारण सम्झाइण घुरिजनि या न, या ईअं चई छॾे ॾिजे त भले उहे वॾा थी जेका राह वणेनि सा अख़्तियार कनि। इहो मुनासिब थींदो त खेनि गुमराही में रहण ॾिजे, त उन्हनि हाञेकार हरकतुनि जो वजूद रोज़े अलफ़्त खां हलंदो अचे ऐं सदन ख़ात्मे लाइ कोशिशि करणु बेसूद आहे या गुनाह आहे। मतिलबु त इन्हनि बुनियादी हक़ीक़तुनि बयानु करण खां पासो करे फ़क़ति सदन फ़रिश्ता सीरत बणिजण लाइ अदब या ॿियनि ज़रियनि खे इस्तेमालु करणु ईअं आहे जीअं हिकु मच्छी खे पाणी खां परां रखी इहो यकीन कजे त हू हर हालत में बि ज़िंदा रहंदी, या कंहिं आज़ाद पखी खे झले पिंजरे में बंदि करे इहो भरवसो कजे त हू पंहिंजे आज़ाद ऐं ज़िंदा रहण वारे हक़ तां दस्तबरदार थी ग़ुलामी जे हर जबर ऐं ॾाढाई खे रज़ा ख़ुशी सां क़बूल कंदो। हज़ारा सालनि खां इंसान ज़ात जे अज़ीम मोहसिननि पंहिंजे पंहिंजे मुआशिरे जे सीने ज़ोर तबिके खे इंसान बणिजण लाइ नसीहत ऐं तबलीग जे ज़रियनि कमु आणण में का बि कोताही कान कई आहे, ऐं पोइ बि नतीजो असां सभिनी जी अखियुनि अॻियां आहे। अहिड़ी रीति हर दौर में साहिब दौलत ऐं साहिब इख़्तियार तबिके अणॼाण अवाम जे पीअण लाइ हज़ारे ज़हनी हिरफ़तूं ऐं अटकलूं कमांदियूं आहिनि। अञा हिकु ॿियो बि अर्ज़ु करिणो अथमि त पढ़ंदड़ लाइ कंहिं हद बंदी मुक़ररु करण खां अॻु पंहिंजे घर में ओड़े पाड़े में पेश थींदड़ उर्दू अदब जो पिणु गौर सां मुतालियो करणु घुरिजे। ॾिसणु खपे त उर्दू जा बाहोश अदीब पंहिंजे नए नसुल जी ज़हनी तरक़ी वाधारे लाइ कहिड़ो अदब पेश करे रहिया आहिनि। ईअं त न आहे त हू मुआशिरे जी हर बुराई ऐं इंसानी घटि वधायुनि जी बुनियादी सबबनि बयानु कंदे अॼोके आलमी शऊर, क़ौमुनि जी सुजागी, तबक़ाती इख़्तिलाफ़नि, साइंसी इजादुनि ऐं इल्म ऐं फ़िक्र जे नित नई थींदड़ तहक़ीक़ात बयानु करण में मसरूफ़ हुजनि, ऐं असीं अॼु बि सोहा वरे माज़ी जे अणमुदाइती नासिहाणी ऐं तबलीगी मोशगाफ़िन में उलझी हथ वठी पंहिंजे नए नसुल जा फराह कढंदा हुजूं। यानी अॼु बि धरती खे ढगे जे सिंग ते बीठल ॼाणाईंदड़, इंसान खे बेवस ऐं मजबूर तसवुरु कराईंदड़, मरीज़ खे डॉक्टर बजाए कंहिं पेशावर पीर या मुल्ले ॾांहुं दुआ ऐं तावीज़ वठण लाइ हिमथाईंदड़, कंहिं रईस, वॾेरे या नवाब ते अलाह जी ख़ासि नवाज़िश बयानु कंदड़ ऐं हर ज़ुल्म ऐं बेइंसाफ़ी खे ख़ुदा जी मर्ज़ी तसवुरु कराईंदड़ हुजूं। हाणे ॾिसणो आहे त हिक ई घर में ॿिनि नमूननि जो पेश थींदड़ अदब, जिन में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे, पंहिंजनि पढ़ंदड़नि जी कहिड़ी धुर खे ज़हनी फ़ाइदो या छीयो रसाईंदो। असांखे पंहिंजे नसुल लाइ अदबी हदबंदी क़ाइमु करण खां अॻु पंहिंजे घर ऐं आस पास ऐं ॿी दुनिया खे ज़रूरु नज़र में रखणो पवंदो।
अदब जे इन्ही आला ऐं रोशन मक़सद खां जॾहिं बि कंहिं ॼाणी ॿुझी इनकार कयो आहे तॾहिं उन शख़्स जी बदयानती में को बि शक न जातो वियो आहे। असांखे पंहिंजे ॿाराणे अदब में बि ज़िंदगी जे ॻूढ़े मसइले खे निहायत सादे ऐं आम फ़हम अंदाज़ में पेश करण जो पंहिंजो पाण सां फ़ैसिलो करणो आहे। पर जेकॾहिं असीं नए नसुल जो इहो हक़ अदा नथा करियूं त पोइ असांजी ॿी हर का कोशिश यकीनन गुमराही फैलाइण जो सबबु बनबी। ही चंद जुमला पंहिंजे ज़ाती नुक़्ते नज़र पेश करण ख़ातिर अर्ज़ु रखिया अथमि। जेकॾहिं शाया थियण लाइक़ु ॼाणे इशाअत हेठि आंदव त अव्हां जी वॾी महिरबानी थींदी। उमीद त ख़ैरियत सां हूंदा। अव्हां जो इब्न हयात, अप्रैल 1968।